वगण में खबर ॾींदा हालत मुल्क के मशहूर रूहानी पेशवा ऐं बुजुर्ग शख्सियत दरगाह हुसैनाबाद कंबर जे गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी अल मारूफ कंबर वारो साईं लखी अकीदतमंदन के सोगवार कंदे कल कराची जे निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। खेस छाती जी तकलीफ़ से वो कराची जे निजी अस्पताल में कुछ ॾींहं अॻु दाख़िल कयो वियो हो, जिते 90 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जे मड़ के कराची का कंबर एम्बुलेंस ज़रिए आंदो वियो, जॾहिं त संदन जनाज़े नमाज़ जुमे नमाज़ का पोइ दरगाह आलिया में अदा कई वई। जॾहिं त सैयद गुलाम हुसैन शाह जे पुट हाफिज अताउल्ला शाह बुखारी जनाज़े नमाज़ पढ़ाई ऐं सैयद गुलाम हुसैन शाह के दरगाह आलिया हुसैनाबाद में मिट्टी में हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में लखियन जी तइदाद में मुरीदन ऐं अकीदतमंदन शिरकत कई ऐं हर अख आली नजर आई। जॾहिं त सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी सिंध बलूचिस्तान पंजाब खैबर पख्तूनख्वा समेत पूरे पाकिस्तान में एक अलग सुञाणप रखंदड़ मजहबी शख्सियत हो, जंहिं वटि वक्तन ब वक्तन आलमी सतह जे सियासतदान दुआऊं वठण लाइ ईंदा हुआ, जिन में सरफरस्त शहीद मुतनवा बेनज़ीर भुट्टो, शाह महमूद कुरैशी ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त कंबर शहर सोग में बंद थी वियो। सोग सबब ज़िला कंबर में ज़िला इख्तियारन पारां हिकु ॾींहुं जुमे जो आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो हो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।